अॼु असां तालके अस्पताल कोट गुलाम पहुता आहियूं। हिते जेको आहे डॉक्टर मदन लाल ऐं जेको आहे हिकिड़ो ॿियो जेको ड्यूटी ते मौजूदु हिकिड़ो एहलकार हो, हिननि जे विच में जेको आहे झेड़ो थियो आहे ऐं हाथापाई थी आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे DHO हिते कोट गुलाम में जेको आहे अस्पताल ते छापो हयो आहे ऐं जेको आहे केतिरा ई मुलाज़िम जेको आहे उहो गैर हाज़िर हुआ आहे। अर्जुन तव्हां डॉक्टर आहियो कोट गुलाम? ना हिते स्टाफ नर्स आहियां साईं। स्टाफ नर्स। तव्हां छा मसइलो थियो आहे? साईं इहो डॉक्टर मदन हो जेको माने राति त असांजो थोरो मैसेज ते थी हुई, पोइ हींअर अॼु ड्यूटी ते बि कोन्हे। असां ऑन ड्यूटी वेठा हुआसीं ऐं एस डॉक्टर सलीम होसि ऐं OPD में वेठा हुआसीं। इहो आयो ऐं बदमाशी करे ऐं धक हणणु शुरू कया। चए थो त आउं डॉक्टर आहियां, तव्हांखे ख़बर कोन्हे, हीअ आहियां ऐं हीअ आहियां। इहे अस्पताल आउं हलाईंदो आहियां, ॿियो केरु हिते हलाईंदो ई कोन्हे। हा, मूंखे धक बि आया हिन। ठीकु आहे। ॿियो वरी हिन जो पीउ आहे, हिन जो लैब टेक्नीशियन आहे सुवाई, ऐं हू बि आयो, हुन बि धक आया आहिनि। मसलो साईं इहो कल्ह DHO आयो त राउंड ते हो त DHO जो लिस्ट ठाही हुई, तो लिस्ट में जेके माना जेके एब्सेंट हुआ उन्हनि जा नाला लिखियलु आहे, त मुंहिंजो बि नालो मुंहिंजे साईं आउं त हुअसि। तो हिन ॻाल्हि ते डॉक्टर प्रभात खे मूं मैसेज करे चयो त ग्रुप में त साईं आउं त हुअसि, मुंहिंजो नालो छो आयो? ठीकु आहे। पोइ हीअ वरी चयो त साईं हिननि खां त तमीज़ ॻाल्हाइण जी तमीज़ ई कोन्हे। त मुंहिंजे तव्हां वरी पैसे में पैसा ॾेई MBBS करे डॉक्टर थिया आहियो, तव्हांखे कहिड़ी तमीज़ हूंदी? प्राइवेट में पढ़िया आहियो ऐं रिश्वतूं ॾेई पेपर पास कया आहिनि। तव्हां हींअर आई त तूं मूंखे हीअं छो चयो? धक आया सिधा मूंखे। तव्हां जेको आहे हिकिड़े टेक्नीशियन आहे या उनखे तव्हां मारियो आहे, त हिन जे बारे में तव्हां छा चवंदो? साईं ये मसलो ईअं हो त कल्ह DHO साहब आया हुआ हिते विज़िट ते, त कुझु स्टाफ कोन हुया, प्रेज़ेंट कोन हुया, उन्हनि जो उन्हनि लेटर कढियो। पोइ इहो ग्रुप असांजो आहे तालके जो, हुन तालके जे ग्रुप ते रखियो। पोइ हीअ स्टाफ आहे 16 ग्रेड जो। हिन स्टाफ 16 ग्रेड वारे DHO साहब खे चयो आहे, DHO चरियो आहे जे मुंहिंजो नालो ॾिनो आहे ऐं हुते होसि बि। ॿियो लफ़्ज़ इहो इस्तेमालु कयो, चए DHO साहब बसि पंहिंजे विज़िट जा पैसा वठणु आयो हुअसि। बहरहाल पोइ असांजो सीनियर डॉक्टर प्रभात साहब आहे, हुननि चयो स्टाफ इहो सही ॻाल्हि कोन्हे, तूं सही ॻाल्हाई कोन पियो, उहो पंहिंजा सीनियर आहिनि, हुननि जे लाइ ईअं न आहे ॻाल्हाइबो आहे। हेठि मूं कमेंट्स ॾिनो, मूं चयो साईं सही पिया चवनि, हिनखे मूं चयो हिनखे अञा ख़बर कोन्हे। पोइ हिन मुंहिंजे बारे में घणो हेठि मथे ॻाल्हायो राति जो WhatsApp ग्रुप ते। उहो मूं वटि WhatsApp ते सभु कुझु आहे। हुनखां पोइ मुंहिंजो ठीकु आहे, सुबुह जो आउं तोखां मिलंदुमि। हींअर MS कोन्हे मगर इंचार्ज एज आहे, मूंखे ॾेई वियो आहे, लेटर बि आहे। ऐं आयुसि विज़िट ते, मूं हुनखे चयो साईं ॿुधा हाणे छा थियो तकलीफ़ हुई जेको राति जो मूंखे तव्हां चयो पिए WhatsApp ते? हुन मूंखां सुठे मूं ॻाल्हायो कोन, मूंखां बदतमीज़ी करणु लॻो। डॉक्टर सलीम रज़ा बि गॾु ई वेठल हुयो, वधीक हिकिड़ो एविडेंस सलीम रज़ा आहे पाण। मूंखां बदतमीज़ी कई ज़ाहिरी ॻाल्हि। पोइ धक हुन आहियां, धक मूं आहियां। मुंहिंजे धक लॻा न, इंगली में आहे धक। हा, फिंगर में आहे। अकबर अली राजपूती, न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।